आतना वाक़िया कंदासीं। कानपुर महर वेझो पिताफ़ी बिरादरी जी धुरियुनि में पुराणे संगावती तकरार तां झेड़े में 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। कानपुर महर मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, जिथे पिताफ़ी बिरादरी जी धुरियुनि में पुराणे संगावती तकरार तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े में 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था। ग़ुलाम नबी महर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। ग़ुलाम नबी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, खानपुर मार वेझो पिताजी बिरादरी जी 2 धुरनि में पुराणे संगावती तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें 3 ॼणा क़तल थी विया आहिनि ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो वाक़ियो खानपुर मार थाणे जी हद में लुंडी टोड़ी जे इलाइक़े में पिताजी बिरादरी जी धुरनि में पुराणे संगावती तकरार तां जेको आहे पेश आयो आहे। धुरनि में झेड़े सबबि फायरिंग जे नतीजे में 3 ॼणा हज़ूर बख़्श पिताजी, दोदो पिताजी, असगर पिताजी जेके थड़े ते मारिजी विया आहिनि, जॾहिं 3 ॼणा अली नवाज़ पिताजी, हबीबुल्ला पिताजी, ज़ुबैर पिताजी ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहिड़े इतला मिलण बैदि खानपुर मार पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे जेको आहे खानपुर मार जी सरकारी अस्पताल पहुचायो आहे ऐं मक़तूलनि जा लाश जेके आहिनि पंहिंजे तहवील में वठी छॾिया आहिनि। उन वाक़े बाबति ज़ख़्मियुनि जेको आहे असांखे ॿुधायो त शाहनवाज़ पिताजी वारनि सां असांजो संगावती पुराणो तकरार हलंदड़ हुयो, जंहिंजे निबेरे लाइ असां मेड़ वठी करे पहुतासीं त शाहनवाज़ वारनि असां मथां सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिं करे असांजा बेगुनाह माण्हू जेके आहिनि मारिजी विया आहिनि, असांखे ज़ख़्मी कयो अथनि। होॾां खानपुर मार थाणे जे SHO तालिब हुसैन जेको आहे जिसकाणी हिन वाक़े बाबति ॿुधाईंदे चयो त इहो वाक़ियो जेको आहे पुराणे संगावती तकरार सां पेश आयो आहे। असां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे कुझु गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। हुन ॿुधायो त वारसनि पारां केस दाख़िल करण बैदि गिरफ़्तारी ज़ाहिर कयूं वेंदियूं। उन वधीक ॿुधायो त असां इन वाक़े जी हर जांच कयूं पिया, जॾहिं त खानपुर मार पुलिस जेको मक़तूलनि जा लाश जेके आहिनि तहवील वठण बैदि जेको लाश जेके आहिनि पोस्टमार्टम कराइण लाइ जेको आहे खानपुर मार सरकारी अस्पताल आंदा आहिनि, जिते लाश जेके आहिनि पोस्टमार्टम कराइण बैदि जेके आहिनि वारसनि हवाले करे छॾिया आहिनि ऐं आख़िरी इतलाउनि ताईं त हिन वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। जी, ग़ुलाम नबी महर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।